नाज़रीन, हम ख़बर शामिल कंदासीं। सिंध हाई कोर्ट गुम थियल शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ते IG सिंध ऐं ॿियनि खां जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत IG सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो। अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त संदसि भेण दाख़िल कराई, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत, IG सिंध ऐं ॿियनि खे धोर बणायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं था। सिंध हाई कोर्ट गुम थियल शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ते IG सिंध ऐं ॿियनि खां जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत IG सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो। अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त संदसि भेण दाख़िल कराई, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत, IG सिंध ऐं ॿियनि खे धोर बणायो वियो आहे।